खैरपुर रिपोर्ट अब्दुल रज़ाक शर कुंभ लघु ॻोठ बगोदड़ो वासी कुंभ जे वापारी तालिब हुसैन पयार कुंभ जे वापारी ऐं पंहिंजे अॻूणे मुंशी ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त मां कणक ॿिज भाण समेत ज़रिए जिन्स जो वापार कंदो हुयसि। मूं वटि नामो मिल मुंशी रखियल हुयो जंहिंसां मिली करे देवान वापारी जीतू मल ऐं मोती मिल 2 नंबरी धोखो करे करोड़ों रुपयनि जो फ्रॉड कयो आहे, जंहिंजा मूं वटि सबूत बि आहिनि। मां अणपढ़ियल आहियां जंहिंजो फ़ाइदो वठंदे मूं कागज़ी रिकॉर्ड ज़रिए हेरा फेरी करे फ्रॉड कयो वियो आहे। हिन चयो त नामो मल जीतू मल ऐं मोती मल जे ख़िलाफ़ कुंभ जे दुकानदार अॻवाणनि ऐं वापारियुनि वटि दायूं आहे पर अञा ताईं कुझु बि नाहे थी सघियो। तालिब पयार चयो त जीतू मल ऐं मोती मल कुंभ शहर में 2 नंबर ज़रिए दवाऊं ॿिज भाण ऐं फ़रोख़्त कनि पिया, पोइ बि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जे लाइ को तयारु न आहे। हिन चयो त मूंखे दीवान वापार कोड़नि केसनि में फसाइण जूं मोतबार धमकियूं ॾियनि पिया। जेकॾहिं मूंखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार जीतू मल मोती मल ऐं नामो मल हूंदा। हिन अॻूणे सूबाई वज़ीर मंज़ूर हुसैन वसाण MPA हालार ख़ान वसाण ऐं SSP खैरपुर समेत कुंभ दुकानदार एसोसिएशन जे सदर मुमताज़ वसाण खां मुतालबो कयो त नोटिस वठी मुंहुं मिसकिन खे हक़ ॾियारे इंसाफ़ कयो वञे। कुंभ जो वापारी तालिब हुसैन पयार थो ॻाल्हायां। मुंहिंजो मुंशी बीठल हो नामू मल दीवान कारोबार मुंहिंजे अल्लाह जी फज़ल सां तमामु वधी वियो। कुंभ जे दीवाननि खे ॿियो कुझु बि न पुॻो, मुंहिंजो मुंशी मुलवस कयो न सही, जंहिंजा सबूत काफ़ी मूं वटि मौजूदु आहिनि। रिकॉर्ड जंहिं वटि मौजूदु आहे उहो कूड़ करे बि न हणंदो, रिकॉर्ड ॻाल्हाईंदो। जॾहिं मुंहिंजो मुंशी भाॼी वियो मां रिकॉर्ड ॿिए खे ॾेखारियो, जीअं ज़ुल्म थींदो आहे ईअं ज़ुल्म थियल आहे। अॼु बि रिकॉर्ड मूं वटि मौजूदु आहे। जेका बि शइ जमो करे थो 6 महीने में उनजी रवानगी अधु आहे, इंसानियत ख़तमु आहे। मां मंता साहब वटि वियुमि त बाबा मंता साहब ही मूंसां ज़ुल्म थियल आहे, फलाणे माण्हू में मूंखे शक आहे। हुन मंता साहब फ़ोन कई, हू मूं ॾे आयो, जेको बि हुयो हू मूंखे मूं ॾेई वियो। ॿियो दीवान जो मां नालो नथो खणां छो त मूं ॾेई वियो, मुंशी सां मुलवस हुयो, मूं ॾेई वियो त जान छुटी। ॿियो दीवान जेको शाहबाज़ी मल कालो तुत थो, उहे मूंसां सेवण ते हर शइ हरी मञई। दादा जेका बि शइ असां